चवनि था पोइ बि हारजी वेंदे न, हिकु ॾींहुं मरणो पवंदो, तंहिंखां जीते जी मन खे छो थो मारे छॾे। केॾा बहाना आहिनि, केॾा हजार बहाना आहिनि। हिकु ॾींहुं शरीर ई न रहंदो, पोइ कहिड़ो बहानो हलंदो? शरीर जे लाइ बहाना, हर शइ जे लाइ बहाना आहिनि। भॼन न करण जा बहाना, सत्संग न करण जा बहाना, ओहो क्रोध जा बि बहाना ठहियल पिया आहिनि। मान अपमान दिखाओ पाखंड सभिनि जा बहाना आहिनि। पर कॾहिं शरीर ई किरी पवंदो, पोइ किरियल शरीर उन जे मथां गुलनि जी माला पायो या अपमान कयो, उहो कुझु चई न सघंदो, शरीर शांत थी वेंदो। ईअं चवनि था जीते जी मरी वञ। मुर्दे खे खणी तव्हां गुल चाढ़ियो या अपमान कयो, जूता चाढ़ियो, मुर्दो कुझु न चवंदो। त अहिड़ी तरह सां संत चवनि था जीते जी मरी वञ, यानी मन खे मारे छॾ। इहा ॾाढी वॾी ॻाल्हि आहे, वॾो त्याग आहे। चओ हरे राम। मर जीवे मरिया राम राजे। जीअण छा आहे? जीते जी मरी वञो। जीअण छा आहे? जीते जी मरी वञो। ॾाढी वॾी कला आहे। चओ हरे कृष्ण हे हरे। पिता चयो पंहिंजे पुट खे त सभिनी पितरनि जे उद्धार जो तूं उपाय कर। तंहिंखां पोइ उन जो पुट मोटी आयो स्थान ते। पिता श्री विष्णु भगवान जे परम धाम हलियो। पुट वापसि आयो पंहिंजे जॻह ते ऐं भगवान श्री कृष्ण जे मंदिर में वेही पिता जी आज्ञा मूजिब श्री गीता जे 3 अध्याय जो पाठ करण लॻो। चओ हरे राम। नरगी जीवन जे उद्धार करण जी कामना सां। नरगी याने जेके नरक में हली आ। हाणे सिंधी भाषा में बि काई भाषा त बचे ई कोन थी, हा न? उड़िया में थोड़ी कंदासीं, हाँ? बंगाली भाषा में कंदासीं, कंहिंमें कंदासीं? हिंदी या सिंधी। चओ हरे राम। ध्यान जो भाई, नरक में जेके हली आ पितर, उन्हनि जे उद्धार जे करे उन श्री कृष्ण भगवान जे मंदिर में वेही करे वरी गीता जे 3 अध्याय जो पाठ कयो। इन कामना सां गीता जो जीअं पाठ कयईं त सभु पंज संकल्प करे उन्हनि खे ॾेई छॾी। श्री कृष्ण अर्पण। उन विच में भगवान विष्णु जा दूत कष्ट भोगण वारे नरकी जीवन के छॾाइण लाइ यमराज वटि विया। यमराज तरह तरह जे सत्कारनि सां संदन पूजन कयो, हाल अहवाल पुछियो। उन्हनि चयो त हे धर्मराज, असां लाइ त सभु पासे आनंद ही आनंद आहे। कंहिं चयो? कंहिं चयो? बाप रे, नथी अचेव कथा सम्झ में? कंहिं चयो चावला? धर्मराज हालचाल पुछियो। श्री विष्णु भगवान जे दूतनि चयो कि असांजे लाइ त चारों तरफ़ आनंद ही आनंद आहे। आवाज़ नथी अचे छा? साफ़ नथी अचे न? ईअं कयो, दोष साउंड ते हणी छॾियोसि, बढ़िया बची वेंदो। ही आवाज़ अचे थी साफ़? हाँ, पोइ कीअं कजे बाक़ी। हरे राम। भाई उन गीता जे 3 अध्याय जो पाठ कयो न, श्री कृष्ण अर्पण, त भगवान विष्णु जा दूत हलिया। धर्मराज भगवान ने आया। कीअं अचणु थियो आहे? ख़ुशि त आयो? चयूं असांजे लाइ आनंद ई आनंद आहे। अच्छा,
अहिड़ी रीति सत्कार करे पितृलोक जे स्वामी परम सियाणे धर्मराज भगवान विष्णु भगवान जे दूतन खां यमलोक में अचण जो कारण पुछियो। तॾहिं विष्णु भगवान जे दूतन चयो त हे धर्मराज, शेषनाग जी सेजा ते सुम्हण वारा केरन? श्री विष्णु भगवान असांखे तव्हां वटि कुझु न्यापो ॾियण लाइ मोकिलियो आहे ऐं आज्ञा ॾिनी आहे त तव्हां नर्ग में पयल प्राणिन खे छॾे ॾियो। भगवान विष्णु जी आज्ञा ॿुधी धर्मराज भगवान सर झुकाए करे तंहिंखे मंजूर कयो ऐं मन ई मन कुझु वीचार कयो। तंहिंखां पोइ नरगी जीवन खे नर्ग खां मुक्त ॾिसी संदन सां गॾु ई धर्मराज भगवान विष्णु भगवान ॾांहुं हलिया। उन्हनि सभिनि खे छुट्टी ॾिनऊं, जंहिंजे लाइ गीता जे 3 अध्याय जो पाठ थियो। पर धर्मराज भगवान पाण बि काॾे आया? श्री विष्णु भगवान ॾे। यमराज सुहिणे उड़न खटोले ते वेही करे, उड़न खटोलो यानी विमान, सिंधीअ में उड़न खटोलो चयो वियो आहे न। खट थोड़ी उॾामंदी, पहिरियों हूंदा न कोई उड़न खटोला मंत्र सिद्ध हूंदा हा, जादू सां उॾामंदा। चओ हरे कृष्ण। हिन महिल बि हवाई जहाज आहे, उन्हनि खे हेलीकॉप्टर खे उड़न खटोलो ई चवंदा अथव। श्री कृष्ण गोविंद हे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। यमराज सुहिणे विमान ते वेही करे क्षीर सागर पहुता। उते उन्हनि करोड़े सिजनि जियां चमकंदड़ नीरे कमल वांगुरु श्याम सुंदर श्री हरि भगवान जा दर्शन कया। बोलो श्री लक्ष्मी नारायण। भगवान जो तेज शेषनाग जे फरन जी मणिन जे सोजरे सां बीणो पियो थिए। उहो आनंद में मगन ॾिसण पिया अचनि। भगवती माता लक्ष्मी पंहिंजी सुहिणाइप सां गॾु प्रेम सां संदन वर वर निहारनि पियूं। चइनी पासे योगी जन भगवान जी सेवा में बीठा हा। उन्हनि योगिन जी अखियुनि जा तारा ध्यान में मगन हुअण सबबि अडोल लॻल पिया। देवराज इंद्र भगवान जी स्तुति कनि पिया। ब्रह्मा जी जे मुख मां निकतल वेदन जा वचन साक्षात भगवान जे गुणनि जी वाखाण पिया कनि। भगवान पूर्ण संतुष्ट हुअण सां गॾोगॾु उदासीन ॾिसण पिया अचनि। जिन जीवन योग साधना खां वधीक पुण्य कया हुआ, तिन सभिनी खे उहो कृपा जी नज़र सां विष्णु भगवान निहारनि पिया। भगवान पंहिंजे स्वरूप सॼे चराचर खे, सभिनी प्राणिन खे आनंद जी नज़र सां प्रसन्न करे रहिया हुआ। शेषनाग जे सोजरे सां नील कमल जहिड़ा सांवरा सुहिणा श्री हरि ही पिया लॻनि जीअं चांड्रोकीअ सां घिरियल आकाश सुहारो लॻंदो आहे। अहिड़ी रीति भगवान खे ॾिसी धर्मराज उन्हनि जी स्तुति करण लॻा। हरे विष्णु हरे विष्णु हरे विष्णु हरे नारायण हरे नारायण हरे कृष्ण हे हरे हे हरे हे हरे। धर्मराज चयो त सॼे जगत खे हलाइण वारा हे परमेश्वर, तव्हांजो अंतर मन ॾाढो निर्मल आहे। केर था चवनि? हाँ, शिवशंकर भगवान। धर्मराज भगवान कंहिंखे था चवनि? ब्रह्मा जी खे, विष्णु भगवान खे था चवनि। धर्मराज विष्णु भगवान जी स्तुति था कनि कि सॼे जगत खे हलाइण वारा परमेश्वर, तव्हांजो अंतर मन ॾाढो निर्मल आहे। तव्हांजी वाणीअ सां ई वेद बणिया आहिनि। तव्हां विश्व स्वरूप विधाता आहियो। तव्हांखे नमस्कार आहे। तव्हांखे संसार जे आधार सर्व व्यापक श्री हरिय खे नमस्कार आहे। सभिनी देहधारिन जे पाप खे मिटाइण वारे परमात्मा खे, जिन जे निरड़ वारी अख जे थोरे खुलण ते, यानी मथे जी भौं जे इशारे सां, जिनकी वक्र भ्रकुटी के भय से, इहो तो हिंदी शुद्ध और हुन जो सिंधी छा आहे? जिन जे निरड़ वारी अख जे थोरे खुलण ते। समझो था? बाहि निकरण लॻंदी आहे। तंहिं रुद्र रूप धारी तव्हां परमेश्वर खे नमस्कार आहे। चओ न,
तव्हां सॼे संसार जा गुरु आत्मा ऐं महेश्वर आहियो। तंहिं करे ई सभु वैष्णव भगवान विष्णु जा भक्त जेके आहिनि उन्हनि खे तव्हां कष्ट खां मुक्त करे उन्हनि ते कृपा कंदा आहियो। तव्हां माया सां बढ़ियल हिन सॼे संसार में हूंदे बि कॾहिं माया ऐं संदसि गुणनि खां मोहित कीन थींदा आहियो। तव्हांजी महिमा जो अंत नाहे, तव्हां पाण बेअंत आहियो। अहिड़े नमूने स्तुति करे धर्मराज हथ जोड़े बारंबार भगवान खे चए थो तव्हांखे हे जगत गुरु तव्हांजी आज्ञा सबबि मूं हिननि जीवन खे गुणनि खां परे हूंदे बि हिननि जीवन में गुण कोन हुया, वो त गीता जे महिमा सां पार थिया। चओ हरे राम। हिननि जीवन खे गुणनि खां परे हूंदे बि छॾे ॾिनो आहे। हाणे मुंहिंजे लाइक़ु ॿी काई सेवा हुजे त मूंखे ॿुधायो। धर्मराज जा इहे वचन ॿुधी करे भगवान श्री हरिअ ॼण अमृत सां भरियल मिठी वाणी उच्चारण कई त हे धर्मराज, तव्हां सभिनी लाइ हिकु जहिड़ो भाव रखी लोकनि जो पाप खां उद्धार कयो था। तव्हां ते इहो भार रखी मां बेफ़िक्र आहियां। तंहिं करे तव्हां पंहिंजो कमु कयो ऐं पंहिंजे लोक ॾांहुं मोटी वञो। ईअं चई भगवान पंहिंजे ध्यान में मगन थी विया। धर्मराज भी पंहिंजे लोक ॾांहुं मोटी आयो। तॾहिं हू ब्राह्मण पंहिंजे जाति ऐं कुल जे सभिनी नरगी जीवन जो नर्ग खां उद्धार कराए पाण भी उड़न खटोले ते विमान ते वेही करे श्री विष्णु धाम ॾांहुं हलियो वियो। हे देवी, ये 3 अध्याय जो महात्म मूं तोखे ॿुधायो। कंहिं ॿुधायो महात्म? कंहिंखे ॿुधायो? पार्वती माता। बोल वृंदावन बिहारी लाल। हाँ हेड़ो महात्म तव, है न। हाँ तव्हांजी मर्जी आहे, तव्हां घर में गीता पढ़ो जा न पढ़ो, वो तव्हां वीचार कयो। तव्हां न पढ़ंदो त तव्हांजा ॿार पढ़ंदा? तव्हां जो न पढ़ंदव त तव्हांजा ॿार पढ़ंदा छा भाई? चओ हरे कृष्ण। पहिरियों ई पढ़ो प्रेम सां। अचण वारी पीढ़ियुनि जे लाइ बि पढ़ो त उहे बि गुरमुख बणनि, उहे बि भक्ति जे राह ते हलनि। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। गोपाल दामोदर दीन दयाल दुख भंजन पूरन कृपाल। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। भाई अचो गुरबाणी जो अमृत पियो, ठीक है। वसुदेव सुतम देवम कंस चाणूर मर्दनम देवकी परमानंदम कृष्णम वंदे जगत गुरु। जगत जा सभिनि खां पहिरियां वॾा सतगुरु केर आहिनि? श्री कृष्ण। असां उन्हनि खे बारंबार नमस्कार